नवाज़ न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नजर विझंदासीं ख़ासि ख़बर। मुल्क में कोरोना वायरस के 30 मरीज़ फौत थी पिया। फौतुनि जो 29,950 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 2,409 केस रिपोर्ट। हाकारी शरह 4.92 सैकड़ो रही। हुकूमत पारां इस्लामाबाद जे सीनियर सहाफ़ी ऐं तजदीद निगार मोहसिन बेग जी गिरफ़्तारी गैर कानूनी करार ॾींदड़ एडिशनल सेशन जज इस्लामाबाद ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां एडवोकेट जनरल इस्लामाबाद नियाज़ी जी मुलाक़ात में रेफरेंस करण ते इत्तेफ़ाक़। एडवोकेट जनरल नियाज़ी चयो आहे त मोहसिन बेग गिरफ़्तारी केस में जज तहसीब ते बदल फ़ैसिलो ॾिनो जेको संदसि मैंडेट न हो। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट के जज ख़िलाफ़ इंतज़ामी सतह ते कार्रवाई की दरख़्वास्त कई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद चयो आहे त ऑपोज़िशन पार्टियुनि जो मीडिया सेल मुंहिंजे ख़िलाफ़ गंदी मुहिम हलाए रहियो आहे। मूंखे मिलियल कारकर्दगी अवॉर्ड खे बि तनक़ीद जो निशानो बणायो वियो। मिडिल क्लास माण्हू आहियां, महिनत करे पार्लियामेंट पहुतो आहियां। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुराद सईद चयो आहे त संदसि ख़िलाफ़ मुहिम हलाइण ते FIA खे दरख़्वास्त ॾियणु मुंहिंजो हक़ आहे। चीफ जस्टिस के समोसनि ऐं खंड जी क़ीमत जो तयन करण बदिरां आइनी मामलनि ते फ़ैसिला करणु घुरिजनि। वकीलनि जी तहरीक मां जेके उमेदूं हुयूं उहे पूरियूं न आहिनि थी सघियूं। इमरान ख़ान जे हुकूमती दौर में पाकिस्तान जमहूरियत मां आमरियत तरफ़ वधी रहियो आहे। असां हिकु पार्टी या ख़ानदान पर सिस्टम ख़िलाफ़ विड़ी रहिया आहियूं। इदारनि जी बहितरी लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। मुल्क में कानून जी बालादस्ती लाज़मी आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो लाहौर हाई कोर्ट ॿार जी तक़रीब खे ख़िताब। चवे थो आसिफ अली ज़रदारी भुट्टो रेफरेंस सुप्रीम कोर्ट मोकिलियो पर अञा ताईं फ़ैसिलो न थी सघियो। अदालतुनि में डैम ठाहिण बदिरां कानूनी तसवरनि आइनी निज़ाम ऐं बुनियादी इंसानी हक़नि जी जदोजहद थियणु घुरिजे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ वज़ीर आज़म इमरान ख़ान खे PM हाउस में बंदि करण जी घुर करे छॾी। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान लंदन फ़रार थी सघे थो। खेसि फ़िलहाल PM हाउस में बंदि करणु घुरिजे। PTI में फॉरवर्ड ब्लॉक ठही चुको आहे। बेतमादी वारी रिथ ज़रूरु कामयाबु थींदी। इमरान ख़ान जे ॾोहनि जी लिस्ट डिघी आहे। रियासती नवाब या बादशाह नाहे, उनजो बि एहतसाब थींदो। ऑपोज़िशन खे बेतमादी वारी रिथ जो रिस्क खणणु घुरिजे। PTI सिंध जे अॻवाननि में उहिदनि तां इख़्तिलाफ़। अली मादिल शेख सीनियर नायब सदर सिंध जो उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। सीनियर नायब सदर लाल माली अली जुणेजो सैयद ताहिर हुसैन शाह ऐं जनरल सेक्रेटरी मुल्क ख़ास डिवीज़न अली अकबर पली उहिदनि तां इस्तीफ़ा ॾिनी। ज़रीअनि मूजिबि तहरीक इंसाफ़ जे जनरल सेक्रेटरी असद उमर ऐं PTI सिंध जे सदर अली ज़ैदी पारां जारी कयल उहिदनि जी लिस्ट जे अॻवाननि में इख़्तिलाफ़ पैदा थिया।